जे अल्लाह जी शरीयत खां रहनुमाई वठनि था त इन्हनि माण्हुनि जे लाइ 3 वॾियूं सज़ाऊं। त इहो अमल केॾे बि इख़लास सां केरु करे, पर ख़बरदार इहो अमल मरदूद आहे। इन करण वारे जे लाइ को बि अजर कोन्हे को। जेको बि दीन में नओं कमु कयो पियो वञे उहो कॾहिं बि भलाई कोन्हे, हू सरासर गुमराही आहे। त इहो माण्हू इन अमल जे बदिले में अल्लाह जे वेझो न बल्कि वेतर परे थींदो। अल्लाह ताला सूरह माइदा जी आयत नंबर 3 में फरमाए थो, अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम। रज़ा नोड़ियो बदीन खां सवाल कनि था, हाफ़िज़ साहब तव्हां खां सवाल कनि था त असां वटि कंहिं जे मरी वञण ते ईअं थींदो आहे त मैयत खे सवाब पहुचाइण जे ख़ातिर मुख़्तलिफ़ ॾियाड़नि ते मुख़्तलिफ़ खाधनि जो इंतज़ाम कयो वेंदो आहे। जीअं टीजो आहे, जुमाणो आहे, सताणो आहे, चालीहो आहे। त इन जे बारे में इस्लाम जी हक़ीक़त छा आहे? इन में इहो चई सघिजे थो त वॾे ॾुख जी ॻाल्हि आहे जो असांजा मुसलमान जेके सो अल्लाह जे पाकीज़ा कलाम ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे फ़रामीन खां मुंहुं मोड़े करे महज़ पंहिंजे ख़्यालनि ऐं इरादनि जी पूॼा कनि था। जेके माण्हू दीन खे दीन सम्झनि था त दीन छा आहे? अल्लाह ताला सूरह अराब में फरमाए, इत्तबिऊ मा उनज़िला इलैकुम मिन रब्बिकुम। तव्हां उन शइ जी पैरवी कयो जेका अल्लाह ताला आसमान तां नाज़िल कई आहे। उहो छा आहे? या क़ुरान आहे या नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे। त अल्लाह जे पाकीज़ा कलाम में या नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे फ़रमान में किथे बि टीजे जो, जुमाणे जो, ॿाराहे जो, चालीहे जो को बि तस्करो मौजूदु कोन्हे। बल्कि इहा शइ त वॾी दिलचस्पी खां सम्झो त पुर आहे। इन मामले में सही त सही का ज़ईफ़ हदीस बि कान्हे का। चलो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां न हुजे, कंहिं सहाबी खां हुजे, कंहिं ताबई खां हुजे, कंहिं खां बि इन शइ जी का साबिती का रिवायत कान थी मिले, न सही न ज़ईफ़ त करे को इन्हनि रस्मूं कयूं हुजनि। त इहे शयूं वाज़िहनि इहा शइ दीन कान्हे का। इहा शइ दीन में नई दाख़िल कई वई जंहिंखे शरीयत जी इस्तिलाह में बिदअत चयो थो वञे। जेके माण्हू अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं कनि था या इन अमलनि जो ज़िंदगी में इर्तिकाब कनि था, उहे पंहिंजे माम में केतिरो बि पंहिंजो पाण खे बहितर असल सम्झनि, पर उन्हनि खे खपे अल्लाह जी शरीयत खां रहनुमाई वठनि। जे अल्लाह जी शरीयत खां रहनुमाई वठनि था त इन्हनि माण्हुनि जे लाइ 3 वॾियूं सज़ाऊं आहिनि। सभ खां पहिरीं सज़ा इहा आहे त इहे इन मामलात में अगरचे लख लुटाए छॾनि, पर इन्हनि जे इन अमल जी का हैसियत कान्हे का। हदीस किताब सही मुस्लिम में किताबुल अक्सिया में इमाम साहब बाब क़याम कंदा, बाब नक़्ज़िल अहकाम। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान ज़ीशान पाण फरमाईं त मन अहदस फी अमरिना हाज़ा, जंहिं बि माण्हू दीन में को अहिड़ो कमु कयो जंहिंजी असां तालीम न ॾिनी, पाण फरमाईं त फहुव रद्दुन, उहो मरदूद आहे। जी पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॿियो फरमान बि साॻी जाइ ते इमाम मुस्लिम रहमतुल्लाह नक़ल कयो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईं त मन अमिल अमलन लैस अलैहि अमरुना फहुव रद्दुन। जंहिं माण्हू को अमल कयो, दीन सम्झी करे कयो, दीन में दाख़िल कयो ऐं असां उन जी तालीम न ॾिनी त इहो अमल मरदूद आहे। सभ खां पहिरीं जेका सज़ा अहिड़े क़िस्म जे माण्हुनि जे लाइ आहे त उहो केॾो बि ख़र्च कंदा। ऐं नथो चवां न को कंहिं जमात जे मुफ़्ती ऐं मौलवी जी फ़तवा आहे, रहमतुल लिल आलमीन मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी तालीम आहे त इहो अमल केॾे बि इख़लास सां केरु करे, पर ख़बरदार इहो अमल मरदूद आहे। इन करण वारे जे लाइ को बि अजर कोन्हे को। बल्कि इन खां पोइ उन जे लाइ ॿी सज़ा, हिकु त इन जो अमल अजायो, उन माण्हू जे लाइ ॿी सज़ा इहा आहे त सवाब न अज़ाब जे लाइ पंहिंजो पाण खे तयारु सम्झे। हदीस किताब सही मुस्लिम में किताबुल जुमा में हिकिड़ो बाब तख़फ़ीफ़ सलात वल ख़ुतबा, साॻी हदीस सुनन नसाई में, ॿियनि खोड़ सारे किताबनि में मौजूदु आहे। पाण खे वसल्लम फरमाईंदा कुल्लु बिदअतिन ज़लाला, जेको बि दीन में नओं कमु कयो पियो वञे उहो कॾहिं बि भलाई कोन्हे, हू सरासर गुमराही आहे। उहो कुल्लु ज़लालतिन फिन्नार, ही कंहिंजा फरमान नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा। पाण फरमाईंदा इन माण्हू खे इहो अमल जन्नत में न, इन माण्हू खे इहो अमल जहन्नम ॾे वठी वेंदो। बल्कि इहा बि वज़ाहत कई वई, इमाम अब्दुल्ला बिन अहमद पंहिंजे किताब सुन्ना में हदीस पवंदी त कुल्लु बिदअतिन ज़लाला व इन रआह नासु हसना। कॾहिं भुलिजी करे बि को मुसलमान ईअं न चवे दिन अमल खे माण्हू भलो था सम्झनि, असांजी सोसाइटी बहितर थी सम्झे, असांजो ओड़ो पाड़ो बहितर थो सम्झे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमत मुजस्सम हिकिड़ी शइ खे केॾी वज़ाहत सां ज़िक्र कयो। पाण फरमायूं सारी दुनिया इन खे अगरि बहितर सम्झे, पर ख़बरदार इहा गुमराही आहे, इहा शइ जहन्नम ॾे वठी वेंदी। त अहिड़ी बिदात जो इर्तिकाब करण वारे माण्हुनि जे लाइ ॿी जेका वॾे खां वॾी सज़ा आहे उहा इहा आहे त इहो माण्हू इन अमल जे बदिले में अल्लाह जे वेझो न बल्कि वेतर परे थींदो, जन्नत ॾे वेझो न बल्कि जहन्नम जे वेझो थींदो। अच्छा, टीं जेका तमामु वॾी सख़्तु सज़ा आहे, अगरि को माण्हू सोच करे, जेको माण्हू अहिड़ा अमल करे थो, जेको माण्हू जेको मन क़ुरान में न हदीस में अहिड़े अमलनि जो इर्तिकाब करे थो, त यादि रहे हक़ीक़त में जेकॾहिं गौर कयूं अणसीधी तरह इहो माण्हू अल्लाह जी तालीम जो मुनकिर आहे। अल्लाह ताला सूरह माइदा जी आयत नंबर 3 में फरमाए थो, अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम, मुसलमानो तव्हांजो दीन मुकम्मल आहे। हाणे जेको माण्हू
अव्वल जे चए थो दीन मुकम्मल नबी करीम इस्लाम ॾी आहे, पोइ उन में इन टिजे जो तस्करो आहे 40 जो 12 जो कोन्हे को। अच्छा जे कोन्हे को माण्हू करे इन खे दीर तसवर कराए थो, पोइ नौज़ बिल्लाह त दीन खे नाक़िस सम्झो, इन आयत जो सिधो पिधो इनकार आहे, या शइ दीन में न हुई, असां इन खे गॾाए करे दीन खे पूरो कयो, अल्लाह ताला त दीन खे मुकम्मल कोन कयो। जे इन खां बि ॾिसो न केॾी वॾी ज़ुल्म जी ॻाल्हि आहे। अल्लाह ताला सूरह अल हाका में 29 सिपार में फरमायो वलो तकव्वल अलैना बादल अकावील लअखज़ना मिनहु बिल यमीन सुम्मा लक़तअना मिनहुल वतीन। कुरान हकीम जे सम्झो त ही सख़्त मक़ाम आहे जिते अल्लाह तबारक व तआला प्यारे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे बारे में फरमाइनि था त अगरि इहा ज़ात अक़दस बि असां ॾे अहिड़ी का ॻाल्हि मनसूब करे जेका असां न चई हुजे, त असां इन ज़ात खे बि साॼे हथ खां पकड़ियूं, पकड़े करे असां इन खे ख़तमु करे छॾियूं, इन जी रग कटे छॾियूं। त जेकॾहिं अल्लाह जा प्यारा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काश, हालांकि ज़ात कहिड़ी आहे, ख़ल्क़ में जंहिंखां अज़ीम ही आला का ज़ात कान्हे का, पर उहा ज़ात बि पंहिंजे तरफ़ां का ॻाल्हि करे अल्लाह जी ज़ात ॾे मनसूब करे त केॾी अल्लाह जी ज़ात खे इहा अदा अणवणंदड़ आहे। पर जेको मुसलमान हिकिड़ो टीजो करे, चालीहो करे, ॿारहो करे, तालीम न क़ुरान में न हदीस में, ऐं इन पंहिंजे हथ रादू अमल खे रब ॾे मनसूब करे, तव्हां मूंखे ॿुधायो उहो इन लफ़्ज़नि ते गौर करे त उहो इन नेकी जी सूरत में केॾो गुनाह पियो कमाए। त हासिल कलाम इहो आहे त इहा हिकिड़ी शइ सरासर बिदअत आहे, इन जे नतीजे में का बि चङाई कान्हे। जेको इंसान करे थो अल्लाह जी ज़ात खां डिॼी वञे, इन हक़ाइक़ ते गौर करे, अल्लाह पाक असां सभिनी खे अमान में रखे। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।